दस पिरी प्यारा ते नहीं कयूं प्यार। जलाल चांडे जी जेका जवानी वारी ज़िंदगी हुई जंहिंमें जलाल चांडियो भरपूर जवान हुयो उन टाइम जा जेके महफ़िल ऐं जेके प्रोग्राम जलाल चांडे कया उहे तमामु घणा हिट थिया ऐं हिकिड़ो महफ़िल ऐं हे कलाम तव्हां सां असां शेयर कंदासीं। असां बि ॿुधूं तव्हां बि ॿुधो। तमामु बहितरीनु कलाम आहे जलाल चांडे जो जेको कुझु उन कलाम जा हे बोल आहिनि त जहिड़ी अथई मस्तु जवानी तेड़ी आ राति सुहानी अॼोकी राति रही पओ त कयूं प्यार। दोस्तो इहो तमामु घणो मक़बूल थियो जलाल चांडे जो कलाम ऐं इहो कलाम जलाल चांडे जवानीअ में पंहिंजे में ॻायो ऐं तमामु बहितरीनु जलाल चांडे जा इहे बोल ऐं इहे अंदाज़ हुया। दोस्तो जलाल चांडियो असुल खां वठी तमामु घणो जीअं नंढे हूंदे खां ई ॻाइणु स्टार्ट कयो त तमामु घणो शौक़ु हुयो जलाल चांडे खे ॻाइण जे लाइ ऐं जलाल चांडियो दरगाहनि ते ऐं नंढनि वॾनि महफ़िलनि में वञी ॻाईंदो रहंदो हुयो। ऐं जलाल चांडे आख़िरी जॾहिं जेको आहे सो महफ़िल जॾहिं पंहिंजे ॻोठ में हिकिड़ो मेलो हुयो उन में सिंध जा नंढा वॾा फ़नकार जेके सूफ़ियानी फ़नकार हुया उहे जॾहिं जलाल चांडे जे उन महफ़िल में उन मेले में आया त उते जलाल चांडे खे दावत ॾिनी वई। जॾहिं जलाल चांडियो अकेलो हुयो जलाल चांडे वटि पंहिंजा साज़ो सामान कठे हुया ऐं जलाल चांडियो पाण ॻाईंदो हुयो यकतारे चपड़ीअ ते। त दोस्तो जॾहिं उन दरगाह ते उन महफ़िल में सॼे सिंध जा जेके नंढा वॾा फ़नकार आयल हुया उन्हनि सभिनि पंहिंजो ॻाए करे जेको आहे सो सामान खणी अलॻि थी वेठा। जॾहिं जलाल चांडे जो वारो आयो त जलाल चांडे अहिड़ा ॿोल ॿुधाया माण्हुनि खे ऐं अहिड़ा सुरतार जेको आहे सो जलाल चांडे कढिया जेके तमामु घणा मक़बूल थिया ऐं सिंधवासी जेके बि ॾिसण आया हुया उन महफ़िल में उन्हनि सभिनीनि जलाल चांडे जी तारीफ़ कई ऐं उन ॾींहं खां वठी जलाल चांडियो हिकु मक़बूल तरीन सिंध जो फ़नकार थियो ऐं जलाल चांडे खे पोइ इज़त ऐं शोहरत मिलंदी वई। पोइ माण्हुनि दावतनि में ऐं मेलनि मलाखड़नि में जलाल चांडे खे घुरायो ऐं उन्हनि महफ़िल में जलाल चांडियो ॻाए पियो। त दोस्तो जलाल चांडियो तमामु हिकु सिंध जो बहितरीनु फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे शुरू खां वठी आख़िर ताईं जेके बि एल्बम कया तमामु बहितरीनु रिलीज़ कया। अहिड़ो को बि कलाम कोन्हे जेको जलाल चांडे जो ख़राबु थियो ऐं जंहिंजे मथां माण्हुनि तनक़ीद कई। दोस्तो जलाल चांडियो बिल्कुलु निज सिंधीअ में ॻाईंदो हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजो आवाज़ु कढी करे माण्हुनि खे तमामु घणो मुतमइन कंदो हुयो। त दोस्तो जलाल चांडे जो जेको हे कलाम आहे इहो अचो त पाण ॿुधूं था। जे अगरि कलाम तव्हांखे सुठो लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वीडियो खे लाइक करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वरी